हाला मामा खे ख़बर ॾींदा हलूं त हाला जे गुलाम हुसैन सिटी, वकार सिटी, बागड़ी बाज़ार, महाजर कॉलोनी समेत मुख़्तलिफ़ हंधनि ते डायरेक्ट बिजली हलण जो इंकशाफ थियो है। ज़रियनि खां मालूम थियो त सरेआम दुकान बाज़ारनि घरनि जे डायरेक्ट बिजली हलण लॻी है। प्राइवेट माण्हू मंथलियूं ओगाड़ी करण लॻा आहिनि। गुलाम हुसैन सिटी में डायरेक्ट कनेक्शन दौर ते आर्मेशन बॉक्स मीटर ते हलण जो पिण इंकशाफ थियो है। SDO हाला जे सोनी झिरकी उॾामण लॻी है। गुलाम हुसैन सिटी में मुकम्मल डायरेक्ट बिजली हलण लॻी है। ज़रियनि मूजिब SDO ज़मान शाह जो ख़ासि छॾाइण लॻो है। अहिड़े अमल ते CEO हेस्को हैदराबाद AC नवाब शाह खां मुतालबो कजे थियो त जल्द खां जल्द SDO हाला पारां हलंदड़ गैर कानूनी कनेक्शन जी जांच कई वञे ऐं संदुसि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।